महिरबानी ताज जो साहब, तव्हां जहिड़े नमूने तारीख़ जा वर्क उथलाया ऐं असांखे ॼाण ॾिनी त जिदोजहद जी हिकु ॾिघी दास्तान महसूस थी। छो त ॿोलीअ जो जेको हवालो आहे उहो न फ़क़ति मुआशरती समाजी आहे पर साॻे वक़्तु नफ़्सियाती ऐं रूहानी बि आहे। अॼु जॾहिं ॾिसूं था त दुनिया जूं 70 खां वधीक ॿोलियूं मिसाइजी चुकियूं आहिनि त हिकु दफ़ो ॿीहर अक़वाम मुतहदा इहा ॻाल्हि करे रहियो आहे त माउ ॿोली जी अहमियत बहरहाल मौजूदु आहे। ॿार खे माउ ॿोलीअ में तालीम ॾिनी वञे, छो त उहो ॿारु जेको माउ ॿोली नथो ॼाणे उहो बिल्कुलु हिकु अहिड़े काग़ज़ी गुल जीअं थिए थो जंहिंमें रंग त आहे पर ख़ुशबू न। असां इन फ़िक्री गुफ़्तगूअ जे तसलसल खे अॻिते वधाईंदासीं। असांजो ॿियो मानव वारो मुक़ररु आहे जंहिंजे बारे में मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां। यूसुफ सिंधी साहबु सिंधी अदबी संगत जो सेक्रेटरी जनरल रहियो आहे ऐं पाण केतिरे अरसे खां अदबी रिसाला बि कढंदो रहियो। पेशे जे लिहाज़ खां उस्ताद, यानी हिकु लिहाज़ खां चई सघूं था त इल्मी ऐं अदबी सरगर्मियुनि में सालनि खां यूसुफ साहब जो हिकु अहम हिसो रहियो आहे। इन खां अलावा पाण इक़रार बि इनकार बि जे नाले सां यादगिरियुनि ते ॿधल किताब लिखियो अथनि, जेके सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां साल 2016 जो बहितरीन किताब जो एवॉर्ड बि पाण हासिलु कयो अथनि। मूंखे गुज़ारिश कंदसि त हू हिते अचनि ऐं असांजो अॼु जेको वक़्ताइतो ऐं अहम मौज़ू आहे उन जे बारे में असांखे ॼाण ॾियनि। मोहतरम यूसुफ सिंधी साहब। महिरबानी। डॉक्टर गफूर साहब, आपा मुमताज़ भुट्टो, ताज साहब, इनाम साहब ऐं ॿिया सभु दोस्त जी सिंध। आउं हिकिड़ी नंढी ॻाल्हि कंदुसि त पहिरियों भेरो 2008 में हीअं थियो त जॾहिं आउं सिंधी अदबी संगत जो सेक्रेटरी जनरल हुअसि त आउं हिकिड़ो जोए साहब वटि वियोसि त ॻाल्हियूं कंदे हुन मूंखे चयो त 29 अगस्त अहिड़ो ॾींहुं आहे जेको सिंधी अदबी संगत खे मल्हाइणु घुरिजे। पोइ हुनजी तारीख़ी हवाले सां हुन ॻाल्हियूं ॿुधायूं ऐं उहो जुलाई जो महीनो हुयो ऐं असां सिंधी अदबी संगत खां 1 अगस्त खां वठी 31 अगस्त ताईं सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जागृत मुहिम हलाई पई, शुरू कई पई। त पोइ असां तइ कयो त भई 29 अगस्त 2008 ते असां 29 फी जेको बाटल फिलहाल बदनामे हवाले सां हिते कॉन्फ्रेंस करियूं। उहा हिते अथॉरिटी जी हाल में कॉन्फ्रेंस थी हुई। पहिरियों भेरो 29 अगस्त खे असां मल्हायो। जो साहब सदात कई, पलियो साहब हुयो, डॉक्टर अब्दुल जब्बार जोनजो साहब हुयो, डॉक्टर साहिबा हुई ऐं कासिम बुगियो साहब हुयो, इलाही सारा दोस्त हुया। ऐं पोइ ॿिए साल वरी ॿिया असां मल्हायो हो। पोइ 3 साल वरी ताज साहब वारा हुआ त उन्हनि मल्हायो। पोइ वरी इहो तसलसल तक़रीबन न रहियो ऐं डॉक्टर गफूर साहब अची इन खे शुरू कयो आहे। इहो सच पए त सुठो मुबारक लाइ क़दम आहे। महिरबानी। मुख़्तसर आहे मुंहिंजो पेपर ऐं उहे चङियूं ॻाल्हियूं दोस्त करे विया ताज ऐं डॉक्टर गफूर साहब। 1843 में अंग्रेज़नि सिंध ते कब्ज़ो कयो। 4 साल खां पोइ ईस्ट इंडिया कंपनी सिंध जी सूबाई शत ख़तमु करे सिंध खे बम्बई प्रेसिडेंट सां गॾे छॾियो ऐं सिंध लाइ कमिश्नर मुक़ररु थियो, जंहिं सिंध जी इंतिज़ामी मामलनि खे संभालियो। सिंध जे कब्ज़े खां अंग्रेज़नि सिंध खे हासिलु करण जे लाइ मुख़्तलिफ़ तरीक़ा अख़्तियार कया। पहिरीं हिननि प्रोपेगेंडा वसीले बरतानवी जे अवाम इहो तासिर ॾिनो त सिंध माली तौर ते शाहूकार मुल्क आहे जिते घणो ख़ज़ानो मौजूदु आहे। ॿिए पासे हिननि सिंध जे पाड़ेसरी मुल्कनि ऐं नंढे खंड जे ॿियनि क़ौमुनि में इहो तासिर पैदा करण जी कोशिशि कई त सिंध जा टालपुर हुकुमरान जाहिल, तंग नज़र, नाहिल ऐं आश तहसीब परस्त आहिनि। टे तरफ़ वरी हिननि सिंध जे हाकमनि सां वापारी ऐं सियासी ठाह करणु शुरू कया, जिन जो मक़सदु इहो हो त वापारी मूड़ी वारनि ॿियनि इजारतदार कंपनियुनि वांगुरु समुंड पार जे मुल्कनि तोड़े ख़ाम माल ते पंहिंजी हिकु हटी क़ाइमु करे वधीक नफ़ो कमाइजे। अहिड़ी तरह अंग्रेज़ वापारी तबिके खे बि पाण सां मिलाए चुका हुआ, छाकाणि त टालपुरनि जी सॼी हुकूमती कारवाई में जागीरदार क़वतूं इक़्तिदार ऐं सियासी संगत ते क़ाबिज़ हुयूं। उनखां अॻु ईस्ट इंडिया कंपनी जो सियासी वापारी तुरनि ते असर सुख वधी चुको हुयो।
नंढे खणी तारीख़ में बरतानी राज जो अरसो क़दीम समाजनि खां जदीद समाज में पैर पाइण जो अरसो हो। हिते जदीद टेक्नोलॉजी केतिरियूं नयूं इजादूं खणी आया जिनजो अॻु में हिते रवाजु न हो। अंग्रेज़नि भरे सघे में रेलवे टेलीफोन जदीद आपाशी सिरिश्ते खे मुतारिफ़ करायो ऐं हिते जदीद इल्मु मुतारिफ़ कराया। अंग्रेज़नि सिंध ते कब्ज़े करण खां पोइ हालतुनि जो जाइज़ो वठी हिते ॿ वॾियूं तब्दीलियूं आंदियूं। पहिरीं त हिननि हैदराबाद पारां कराची खे सिंध जो तख़्तकार बणाए इंतिज़ामी जोड़ जे वास्ते सिंध खे 3 ज़िलनि कराची, हैदराबाद ऐं शिकारपुर में विरायो। छो त कराची न रुॻो फ़ौजी हिकमत अमली जी लिहाज़ खां अहम हंधि हो, पर अंग्रेज़नि जे दौरस निगाम ॾिसी वरितो हो त ईंदड़ वक़्त में कराची न रुॻो नंढे खंड पर एशियाई ओभर जे मुल्कनि सां वापारी तौरु फ़ौजी ॻंढापे जो सबबु बणिजंदी ऐं कराची बंदरगाह हर लिहाज़ खां इहे सभु घुरिजूं पूरियूं करण जे अहल हो। ॿी वॾी तब्दीली हिननि आंदी त हिननि फ़ारसी ज़बान जाइ ते सिंधी ज़बान खे दफ़्तरी ज़बान तौरु लागू कयो। अंग्रेज़नि जी फतह खां अॻु फ़ारसी सिंध जी सरकारी ऐं दफ़्तरी ज़बान हुई ऐं सिंध जो तइलीमी निज़ाम फ़ारसी अरबी मीडियम में हलंदड़ हो। टालपुरनि जे दौर में फ़ारसीअ में ई सॼी सरकारी लिखत पढ़त थींदी हुई। कलोड़नि ऐं टालपुरनि जे दौर में फ़ारसी जो बोलबाला हुअण जे बावजूदि बि सिंधी आम माण्हुनि जी ज़बान हुई। मख़्तूम माण्हू भाषी 28 त सिंधी अल्फ़बे बि जोड़ी हुई। हिन ऐं ॿियनि आलमनि सिंधीअ में किताब लिखिया हुआ। कलोड़नि जी मादरी ज़बान सिंधी हुई, पर हिननि सरकारी तौर ते सिंधी ज़बान लागू करण जी कोशिशि न कई। उनजो सबबु शायदि इहो हो त उन वक़्तु सॼे ख़िते में फ़ारसी जो इरूज हो ऐं हिंदुस्तान खां वेंदे ईरान, अफ़गानिस्तान समेत सिंध जे भरवार मुल्कनि में फ़ारसी हलंदड़ हुई। टालपुर हुकूमरान घरनि में सराइकी ॻाल्हाईंदा हुआ। हो ईरान मां फ़ारसी शाइर घुराए संदसि फ़ारसी शाइर ते दाद ॾींदे खेनि ₹1000 इनाम ॾेई छॾींदा हुआ। 1843 में अंग्रेज़नि कब्ज़े सां सिंध जदीद दौर में दाख़िल थी। अंग्रेज़ खणी धारिया हुआ। मुल्कगीरी ऐं धन दौलत जे लालच में सिंध ते कब्ज़ो कयाऊं, पर अंग्रेज़नि सिंध में जदीद सिरिश्तो शुरू कयो, जंहिंमें रेलवाई, टपाल ऐं आपाशी निज़ाम शामिल आहे, जंहिंसां रुॻो सिंध में तरक़ी थी, पर सिंध जागीरदारी राजूनी निज़ाम निकिरी जदीद सिरिश्ते सां मुतारिफ़ थी। तारीख़ पढ़ण सां मालूम थिए थो अंग्रेज़नि जिते बि पंहिंजूं कॉलोनियूं क़ाइमु कयूं उते पंहिंजी हुक्मरानी खे सगाओ करण जे लाइ न रुॻो जदीद निज़ाम मुतारिफ़ करायो, पर मक़ामी माण्हुनि जी नफ़्सात सम्झण लाइ मक़ामी ॿोलियूं बि सिखियूं ऐं उन्हनि खे तरक़ी बख़्शाई, उन्हनि जा स्क्रिप्ट जोड़ाया, उन्हनि में किताब लिखाया, उन्हनि जो ग्रामर जोड़ायो, डिक्शनरियूं तयारु करण ऐं सरकारी सतह ते उन्हनि जी पधिराई कई। अंग्रेज़ी जी भेट में ॿियनि यूरोपी क़ौमुनि डिचन, फिलिचन पई वग़ैरह जी कॉलोनी जी तारीख़ पढ़ंदासीं, उते काबिज़ क़ौम जो सॼो ज़ोर फुल लिट ते हो। अंग्रेज़ सदाई मक़ामी माण्हू नफ़्सात मूजिबि कमु कंदा हुआ ऐं आम माण्हुनि सां सिधी त लहवच में ईंदा हुआ ऐं विच वारी दुनिया ते भरोसो न कंदा हुआ। इहो सभु बात अंग्रेज़ नंढे खंड जिन मुल्कनि में विया उते हिननि रुॻो मक़ामी ॿोलियुनि में तहक़ीक़ कई, पर पंहिंजे मक़सद ऐं मफ़ाद खे साम्हूं रखी उन्हनि ॿोलियुनि खे तरक़ीब बख़्शाई। सिंध ते कब्ज़े खां पोइ 1845 में बम्बई जे बोर्ड ऑफ एजुकेशन सिंध में तइलीम एजेंसी ठाहिण जो सवालु हथ में खयो ऐं सिंधी खे सूबे जी सरकारी ज़बान बणाइण जी घुर थी। उन घुर नेठि हुनजी मादरी ॿोलीअ में तइलीम ॾियण जो सवालु पैदा कयो। 1848 में बम्बई सूबे जा गवर्नर सर जॉर्ज क्लार्क हिकु हुकुमनामो कढियो, जंहिंमें चयल हो त कोट असांखे सरकारी लिख लाइ मुल्की ॿोली यानी सिंधी लागू करणु घुरिजे ऐं नथो सम्झां त कहिड़े नमूने असांजा रेवेन्यू ऐं अदालती ऑफिसर कामयाबी सां दारियुनि ॿोलियुनि जहिड़ो फ़ारसी या अंग्रेज़ी में लिख पढ़ हलाए सघंदा। तंहिं करे अरिड़हं महीने जो मुदो अहिड़नि मुलाज़िम ॾिजे थो जंहिंमें सभु सिंधी ॿोलीअ जो इम्तिहान पास कनि, ग्रामर ऐं लुग़त छपाइण जो तुर्त कमु कयो वञे अनकोट। 1851 में सिंध जे कमिश्नर सर बहादुर फ़रियर हिकु पदनामो कढी सरकारी अमलदारनि खे हिदायत कई त उहो सिंधी अवामी ख़िदमत करण लाइ सिंधी ॿोली सिखनि ऐं सर बहादुर फ़रियर ई 1853 में सिंधी ॿोलीअ खे सूर तख़्ती ॾिनी, जंहिंसां सिंधी अदब, तइलीमी निज़ाम, सियासत, साफ़ ऐं समाजी तरक़ी में तब्दीली आई। सिंधी ॿोली खे दफ़्तरी ज़बान बनाइण जे लाइ सिंध जे कमिश्नर 25 मार्च 1857 ते सिंध जे कलेक्टर ॾांहुं हुकुम मोकिलियो त सिंधी ॿोली रेवेन्यू ऐं अदालत में आम इस्तेमालु कई वञे ऐं 29 अगस्त 1857 ते कमिश्नर सिंध बहादुर फ़रियर पारां पदनामो जारी करे आम माण्हुनि खे इतलाह ॾिनो वियो त सिंधी दरबार में हर क़िस्म जी अर्ज़ी सिंधीअ में लिखी मोकिली वञे जेका बाक़ाइदे ॿुधण में ईंदी। अॼु ॾींहं ताईं तारीख़ी किताबनि में सर बहादुर फ़रियर जे सिंधी ॿोलीअ जे अल्फ़ाबेट नफ़ाज़ अदा कयल किरदार खे साराहियो वियो आहे, पर जॾहिं मिस्टर पेरिनगल जे किरदार खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। हक़ीक़त में सॼे कम जो अहम किरदारु मिस्टर पेरिनगल आहे। मिस्टर पेरिनगल जेको ॿोटो लॻायो उनजो मेवो मिस्टर फ़रियर खाधो।
मिस्टर प्रियंकर सिंधीअ खे सरकारी तौर ते राइज करण जो हुकुमनामो जारी कयो। हिन कैप्टन स्टक ब्रिटेन ऐं ॿियनि खां रिपोर्टूं वरितियूं। हिन पंहिंजे वसी तजुर्बे जे आधार ते सिंधी लाइ स्कूल खोलाया, बजट मंज़ूर कराई, ऑफिसर मुक़ररु कराया, शुरूआती किताब शाया कराया। असांखे सर बार्टर फिरियर सां गॾु हिन खे बि नज़रअंदाज़ करणु घुरिजे, यादि रखणु घुरिजे। सर बार्टर फिरियर जे मथीं पदनामे खां पोइ 12 डिसंबर 1857 ते सिंध जे कलेक्टर टिठे ज़िला हुआ, उनखे हर ज़िले जे जेको हूंदो कलेक्टर चयो हैदराबाद, कराची, शिकारपुर ऐं सियासी नाज़िम अपर सिंध कमिश्नर सिंध खे इतलाउ कयो त सिंधी मुकमल तौर ते अदालती ऐं रेवेन्यू दफ़्तरी ॿोली थी चुकी आहे ऐं कमिश्नर 28 डिसंबर 1858 ते बम्बई सरकार खे इतलाउ मोकिलियो त सिंध जे सूबे में सिंधीअ खे दफ़्तरी ऐं हिसाब किताब ॿोली बणायो वियो आहे। अंग्रेज़नि जो सॼो दौर ऐं पाकिस्तान ठहिण खां पोइ 1959 ताईं इहो सिलसिलो जारी रहियो। 1958 में मार्शल लागू थियण खां 1 साल पोइ ज़बानी हुकूमत हेठि सिंधी ॿोली जी मथीं हैसियत ख़तमु कई हुई। सिंधी ॿोलीअ खे जेका हैसियत अंग्रेज़नि ॾिनी, यानी दारियुनि या देसी हुकुमरान ख़तमु करे छॾी। 1971 में ओभर पाकिस्तान अलहदगी खां पोइ ओलह पाकिस्तान जी हुकूमती वाग जनरल या ज़ुल्फ़िकार भुट्टो मरहूम जे हवाले कई, जंहिं सिविल एंड चीफ मार्शल एडमिनिस्ट्रेटर सां गॾु सदर जो अहदो संभालियो ऐं सिंधी माण्हुनि जे पुराणे मुतालबे खे मान ॾींदे सिंध असेंबली में सिंधी ॿोली बिल पेश कयो, जेको 7 जुलाई 1962 ते सूबाई असेंबली अक्सरी राय सां मंज़ूर कयो, जंहिंजी पाली 16 जुलाई 1972 सिंध जे गवर्नर कई ऐं 17 जुलाई ते नोटिफिकेशन जे ज़रिए इहो लागू कयो वियो, जंहिंखे पोइ सिंधी ॿोली एक्ट 1972 चयो वियो। उन बिल जे हवाले सां ॻाल्हाईंदे सदर पाकिस्तान ज़ुल्फ़िकार भुट्टो पंहिंजे ख़िताब में चयो, कोट सिंधी ज़बान क़दीम ज़बान आहे, मुंहिंजे दड़े जे ज़माने खां सिंधी जी अलॻि ज़बान रही आहे। जॾहिं बरतानिया सिंध ते कब्ज़ो कयो तॾहिं सर चार्ल्स नीपियर साफ़ तौर ते चयो त मक़ामी ज़बाननि सां हथरान करण जी ज़रूरत न आहे। सिंध बम्बई जो हिसो हुई, तॾहिं बि सिंधी बम्बई यूनिवर्सिटी में पढ़ाई वेंदी हुई। तमामु घणे वक़्त खां सिंधी अदालतनि ऐं रेवेन्यू खाते में इस्तेमालु थींदी रही आहे। लिसानी बिल जे ज़रिए उन जी अॻूणी इस्तबाल कई वई आहे, जेका 1959 में मार्शल लागू थियण खां पोइ ज़बान हुकूमत ख़तमु कई वई। इहे ज़ुल्फ़िकार भुट्टो जा आहिनि लफ़्ज़। जेतिरो हिकु लिसानी गिरोह जे हंगामे जे नतीजे में उन बिल ते अमल दरामद रोकियो वियो, पर उन बिल जी अहमियत हैसियत खे नज़र में रखंदे इहो मुतालबो बरजान ऐं सिंध सरकार ते ज़ोर ॾियणु घुरिजे त उन बिल ते मुकमल तौर ते अमल कयो वञे। उन बिल जे शिक 6 में चयल आहे त हुकूमत आइन जे फ़िक्रनि जे दायरे अंदरि रहंदे ऑफिसनि ऐं सरकारी खातनि में जिन में अदालतूं ऐं असेंबली शामिल आहे, सिंधी ॿोली जे दर्जे बदर्जे इस्तेमालु इंतज़ाम करे सघे थी। हाणे हीअ जेको सिंधी ॿोली अथॉरिटी ठहियो आहे, उहो उन बिल में आहे त ॿोली तरक़ी लाइ अदाला बोर्ड ठाहे वेंदा ऐं जेको सिंधी ॿोली अथॉरिटी ठहियो आहे, उहो उन बिल जे आधार ते ठाहे वई। इन बिल जे 4 नंबर फ़क़रे जे भाङे 2 में चयो आहे त लाज़मी मज़मून हैसियत में सिंध जी सिंधीअ जी शुरूआति हेठी सतह यानी 4हीं क्लास खां अमल में आंदी वेंदी ऐं दर्जे बदर्जे जीअं मुक़ररु कयो वञे मथीं दर्जनि ऐं 12हीं क्लास में राइज कई वेंदी। जॾहिं इहो बिल पास थियो त उन वक़्तु मर्कज़ तौर सूबे में PP जी हुकूमत हुई, अॼु बि सिंध में साॻी पार्टी हुकूमत आहे। तंहिं असांखे हुकूमत ज़ोर ॾियणु घुरिजे त इन बिल ते अमल कयो वञे। ऐं हिकिड़ी तव्हांखे यादि हूंदी मार्च या अप्रैल 2010 में नवाब तैमूर टाकुर, नुसरत सैद अब्बासी ऐं ॿियनि MPs हिकिड़ो करारदाद पेश कई सिंध असेंबली में, जॾहिं इतफ़ाक़ राय सां मंज़ूर थी हुई त इन बिल ते अमल कयो वञे। ऐं बदकिस्मती आहे त सियासी मसलतूं लागू थियनि थियूं, उन करे जेके मामला थियनि था। ऐं असांजी तव्हां जी ॻाल्हि करे त अदबी संगत जा मुख़्तलिफ़ दौर रहिया आहिनि, उन में सिंधी ॿोली हवाले सां मुमिर सलीम ऐं जॾहिं 18वीं तरमीम थी पे त अदबी संगत पहिरियों इहा घुर कई हुई त भई सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली दर्जो ॾिनो वञे। ऐं तक़रीबन सॼी सिंध में 3 दफ़ा सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जागृत मुहिम हलाई वई ऐं उन वक़्तु प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी साहिब खे सिंध मां 1 लख पोस्ट कार्ड असां मोकिलिया। ऐं पोइ माण्हुनि हिते कॉन्फ्रेंस कईसीं जंहिंमें ना वसाण बि आयो, यूसुफ ठाकुर साहिबु आयो, माण्हू मेमन भाई, MPs MLA आया, वॾी कॉन्फ्रेंस थी। ताज साहिबु हुन में हुयो, ॿिया सभु इनाम साहिबु मुंहिंजे ख़्याल में हुयो, ॿिया दोस्त हुया। त हाणे ॻाल्हि इहा त असांखे इन मामले ते हे कॉन्फ्रेंसूं ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि पर असुलु मामिलो आहे त जेसि ताईं सिंध गवर्नमेंट संजीदा नथी थिए इन मामले में, तेसि ताईं इन बिल ते या जेका
जेका सिंधी ॿोली जी हैसियत आहे उहा असली सूरत में बहाल करणु थी। स्कूलनि में जेके निजी स्कूल आहिनि इन्हनि में सिंधी ॿोली कोन थी पढ़ाई वञे। ऐं कुझु ॾींहं अॻु में लतीफ़ाबाद एजुकेटेड स्कूल में कंहिं दोस्त सां गॾिजी वियोसि, उनजो को कमु हो त मूं पुछियो उन खां ॿोली पढ़ाई थी वञे, तो सर पढ़ाते हैं, मुझे थोड़ा बताओ कि कहाँ पढ़ा, मैं सीखना चाहता हूँ। त उन्हनि जो उस्ताद मूंखे सिंधीअ जो ॾेखारियो, उहो उर्दू स्पीकिंग उस्ताद हुयो। त इन ते बि असांजे इदारनि खे कोशिशि करणी घुरिजे, जंहिंसां स्कूलनि में ॿोली लागू नथी थिए ऐं उतां नथी पढ़ाई वञे तेसि ताईं असांजी ॿोली जा मामला गड़बड़ रहंदा। तव्हांजी महिरबानी जी सर। महिरबानी यूसुफ सिंधी साहब। इहा हक़ीक़त आहे त ॿिनि तरीक़नि सां ॿोलीअ जी वाध बीज थी सघे थी। हिकु त जेके ॿार आहिनि उहे पंहिंजी मादरी ज़बान में तालीम हासिलु कनि, ॿियो वरी जेके ॾात धणी आहिनि उन धरतीअ जा उहे सुजाग रहनि ऐं मुस्तक़िल जाखोड़ कंदा रहनि। इहो सिलसिलो असां अॻिते वधायूं था। हाणे मां गुज़ारिश कंदसि जे हस्तीअ खे, पर पहिरियों मां हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि तव्हां सां शेयर करणु थी चाहियां। अंग्रेज़ी जो शाइर शेले, जंहिंजे लाइ चयो वेंदो आहे त हुन वटि हिकु बाग़ी रूह हो, हुन हिकु ॾाढो सुहिणो नज़्म लिखियो, मग़रिबी हवा। उन ॿई रुख ॾेखारिया आहिनि उन हवा जा। पहिरियों त वणनि खे छाणे थी वञे पननि खे, ऐं वणनि जा जेके ॿिज ज़मीन ते वञी था बिखरी वञनि ऐं मुर्दा कंहिं लाश जिया पिया हुजनि था उते। वरी ॿीहर जॾहिं बहार जी हवा थी घुले त हुननि में ज़िंदगीअ जो रूह थो फूकिजी वञे। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त हिकु अदीब जो किरदारु बि, हिकु ॾाहे जो किरदारु बि बिल्कुलु ई बहार जी हवा जी आहे, जेको पुराणनि नज़रियनि ऐं रिवायती क़दरुनि जे ख़िलाफ़ु जंग जो ॾिठो। इनाम शेख साहब अॼु असां वटि एज़ाज़ी महिमान तौरु आहिनि। संदन घणा हवाला आहिनि। हिकु त तर्जुमे जो अदब मुतारिफ़ करायूं ऐं सिंधी नौजवान खे सुजागी ॾिनऊं, यानी हिकु लिहाज़ खां चई सघूं था त बहार जी हवा जहिड़ो कमु कयूं पुराणनि नज़रियनि जे लाइ। ऐं अॼु असांजो जेको सिंधी नौजवान आहे वधीक बाशऊर आहे ऐं वधीक पंहिंजे सिंधी ॿोली ऐं पंहिंजे धरतीअ जे रंगनि जे वेझो आहे। त मां खेनि गुज़ारिश कंदसि यानी इनाम शेख साहब खे त हिते अचनि ऐं एज़ाज़ी महिमान जे अॼु मरतबे ते वेठल आहिनि, पाण तव्हां सां पंहिंजा वीचार वंडनि हिन मौज़ूअ जे हवाले सां। महिरबानी अदी शबनम, मैडम मुमताज़ भुट्टो, असांजा प्यारा दोस्त डॉक्टर गफ़ूर महमूद, तव्हां यूसुफ, हेठि हाल में वेठल ॿिया दोस्तो, भेनरो भाइरो, पहिरीं ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त असांजे निस्बतनि जवान चेयरमैन लैंग्वेज अथॉरिटी जे, छाकाणि त असां सभु इहे 50s में हलूं था। हक़ीक़त में असां बि कुराड़ा थी विया आहियूं, पर अॻियां कुराड़ा एॾा कुराड़ा थी विया आहिनि जो असां निस्बतनि जवान पाण खे चऊं था। सो उन हिकिड़ो तमामु सुठो मौक़ो क्रिएट कयो आहे जो असां हिकिड़े बहितर कोशिश ऐं काविश खे हिते मान था ॾियूं, ट्रिब्यूट था ॾियूं, यादि था कयूं ऐं सुठी ॻाल्हि खे यादि करणु एतिरो अहम माल ॼण त कंहिं शहीद खे यादि करणु। इहो हिकिड़ो तारीख़ी दौरु हो, तारीख़ी ॾींहुं हो जंहिंखे असां हिते मल्हायूं पिया। ऐं मां डॉक्टर साहब खे मुबारक थो ॾियां त हुन इन शइ खे रियलाइज़ कयो ऐं मुनासिबु मौक़े ते हिन तक़रीब खे मुनक़िद कयो। साईं मुंहिंजा हाणे पस मंज़र में नथा वञूं त अॼु बि तव्हांखे काफ़ी ॿुधायो आहे त सिंधी ॿोलीअ जी अहमियत अज़मत छा आहे। उहा हिकिड़ी निज निबार पंहिंजे स्टाइल जी, पंहिंजे डिक्शन जी ऐं पंहिंजे मुहावरनि वारी हिकिड़ी ॿोली आहे जंहिंजे बारे में वॾनि आलमनि जी राय आहे त जेसि ताईं मुंहं जे दड़े जी ज़ुबान जी भञणी न थींदी
या जेका राइटिंग आहे पंहिंजो आहे तहरीर उनजी भञणी न थींदी तेसि ताईं सिंधी ॿोलीअ जा बुनियादी रूट्स ख़बर न पइजी सघंदी। पर इन ते ॾेही थोरी पर ॾेही मुहक़िक़ एग्रीड आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो सहमति आहे त सिंधी ॿोली न को संस्कृत मां निकिती आहे, न को प्राकृत आहे, न को उपभ्रंश आहे, न विराचित उपभ्रंश आहे, हिकिड़ी निज निबार ओरिजिनल असलूकी ॿोली आहे जेका वॾे अरसे खां लावारसीअ जो ऐं वॾे अरसे खां बेवसीअ जो ऐं ख़ुदरमीअ जो शिकार आहे। ऐं शायदि हीअ आख़िरी नस्ल आहे जंहिं ते पंहिंजे वतन ऐं ख़ुदा जी ज़िमेदारी आहे त पंहिंजे ॿोलीअ जे बारे में उनखे नए सिर जीआरणु, उनजी रिसरक्शन जे लाइ हिकिड़ो तारीख़ी किरदारु अदा करे। मां नथो सम्झां त जेको दौरु अचे थो अॻियां ऐं जेका डिजिटल टेक्नोलॉजी जंहिं तेज़ीअ सां पेशकदमी करे पई ऐं ईंदड़ 10-15 सालनि में जेतिरी दुनिया तब्दील थी वेंदी, उन में रवायती तरीक़नि सां असां पंहिंजे ॿोलीअ खे दुनिया जे बहितरीन ॿोलियुनि में शामिलु करण में कामयाबु थींदासीं। तंहिंजे करे तमामु हिकिड़ी ग़ैर मामूली, ग़ैर जज़्बाती ऐं इंतिहाई वॾी महिनत जी ज़रूरत आहे जो सिंधी ॿोली ज़िंदा रहंदी। जेका टेक्नोलॉजी हाणे अचे थी उन में 50,000 माण्हुनि जी ॿोली बि कॾहिं न मरंदी, पर उहा ABCD कैटेगरीज़ में दुनिया जूं ॿोलियूं हली वेंदियूं। जेकॾहिं असां चाहियूं था त असांजी ॿोली A कैटेगरी में हुजे, हिकिड़ी बहितरु सुञाणप सां हुजे, त उन जे लाइ हाणे थोरो असांखे उहो ई कमु करिणो पवंदो जीअं अंग्रेज़नि सिंधी ॿोलीअ जे लाइ कमु कयो, ग़ैर जज़्बाती अंदाज़ सां, इंतिहाई प्रोफेशनल अंदाज़ सां, इदाराती सरकारी सपोर्ट सां ऐं इनफ़रादी कोशिश सां। मां सम्झां थो 1545 में शायदि ॼाम फ़िरोज़ जी जेका शिकस्त थी उन्हनि जे हथां 300 साल मुसलसिल सिंधी ॿोली पंहिंजे वतन में जला वतन कुदरत खे असांजे बेहालीअ ते ऐं बदहालीअ ते रहम अची वियो जो हुन 1691 में हिकु अहिड़े शख़्स खे पैदा कयो जेको असांजे हिन दौर ऐं मुस्तक़बिल जे लाइ सभ खां वॾी ज़मानत आहे सिंधी ॿोलीअ जी, जंहिंखे असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे नाले सां ॼाणूं। इहो 300 सालनि में हिकिड़ो 300 सालनि में छा गुज़िरियल 1500 सालनि में सिंधी ॿोलीअ जे हवाले सां हिकिड़ो दिलरुबा हादसो जो हिकिड़ो अहिड़ो शख़्स पैदा थी वियो, ग़ैर मामूली शख़्स ऐं बग़ैर बिना सबब जे ओचितो मां त चवंदो आहियां त कुदरत खे सिंध जे मथां रहम अची वियो, तॾहिं हुन शाह लतीफ़ भिटाई खे पैदा कयो जंहिं असांखे सेफ गार्ड कयो हिन सदीअ में ईंदड़ सदियुनि में त सिंधी ॿोली फना कोन थींदी। सिंधी ॿोली जो स्टेटस छा रहंदो इहो क्वेश्चनेबल रहंदो। सिंधी ॿोलीअ जे फना जा सभु दरवाज़ा जेकॾहिं बंदि कया त शाह लतीफ़ बंदि करे छॾिया। ऐं उन खां पोइ ॿियो जेको अज़ीम हूअं त पूरी उहो कम्यूनिटी अज़ीम हुई। मां कोन मञींदो आहियां त को अंग्रेज़ जेके आहिनि से अंग्रेज़ आहे। मां सदाईं चवंदो आहियां अंग्रेज़ी ॻाल्हाईंदड़ सिंधी आहे, जीअं उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी, जीअं पछतो ॻाल्हाईंदड़ सिंधी, ऐं उहो सिंधियुनि खां वधीक सिंधी आहे। ॿियो पर उन्हनि सभिनी में जेको मुमताज़ माण्हू हो, जेको सभिनी खां मथबरो इंसान हो, उनजो नालो हो सर बार्टन फ्रेयर। तव्हां अंग्रेज़ मां साईं ईंदो त हुनखे गुज़ारिश कंदुसि त जेके अंग्रेज़ सिंधी ऑफिसर हुआ उन्हनि जे ज़िंदगीअ ते किताब छपरायो त तव्हांखे ख़बर पए त हुननि सिंधी ॿोलीअ सां केॾो प्यारु कयो। जेतिरी हाणे टे डिवीज़नूं आहिनि, हैदराबाद डिवीज़न एतिरी हिकिड़ी डिवीज़न हुई, हिकिड़ो ज़िलो ऐं उन ज़िले जो डिप्टी कलेक्टर हो केतिरा सर बैरो LSB हो ऐं ST साहब में बि हो। मां उन्हनि ॿिन्ही जा तव्हांखे मुख़्तसर कैप्टन स्टेट बि हो।
पर HD साले जंहिं अॼु ॾींहं ताईं शाह लतीफ़ ते सभिनी खां वधीक मयारी कमु कयो आहे गुज़िरियल 100 सालनि में, उन जे मामूल इहो हो त हिन वॾे अधु सिंध जो रेवेन्यू ऑफिसर जुडिशल ऑफिसर हुजण जे बावजूदि हुनखे जीअं मौक़ो मिलंदो ऐं ख़ासि तौर ते जुमेरात हू हितां घोड़े ते वञी घोड़े ते सवार थी शाह लतीफ़ शाह जो राग ॿुधंदो हो सॼी राति ऐं सुबुह जो 7 वॻे पंहिंजे दफ़्तर में हाज़िर सर बेरो एलिस उनखे सिंधी ॿोलीअ सां एतिरो प्यार थी वियो जो जेको कैप्टन स्टेक जे नाले सां बाद में ग्रामर आहे उन में वॾो कंट्रीब्यूशन बेरो एलिस जो बि आहे, जो हुनखे 6 महीना ज़ोरीअ हुकूमत मोकल ते मोकिलियो त बाबा तूं हिकु सॼो ॾींहुं इंतज़ाम हलाए राति जो कमु करे त पंहिंजो हेॾे जेको हिमाचल प्रदेश में आहे कहिड़ो जेको हा शिमला में जेको आहे सो हुनखे 6 महीना फोर्स लीव ते मोकिलियो त वञी आराम कर। हुते हुनजी सिंधी ॿोलीअ सां जेका मोहबत हुई हुनखे हुते बेचैन रखियो, वरी मोटी आयो 2-3 महीना रही जॉइन कई, वरी कमु करणु शुरू कई, वरी बीमार थी पियो, पोइ हिनखे वरी लंडन मोकिले छॾियो सरकार, छो त हीउ तमामु ज़बरदस्त बर्जस्त ऑफिसर। मां हुनजो हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॿुधायां थो त आलमनि सां मुखातिब कीअं थींदो। उते वियो, उते बि हिनखे जेका सिंध ऐं सिंधी ॿोलीअ सां मोहबत हुई, वरी हिनखे वापसि आयो, जॉइन कई, कमु शुरू कई, त हुनजी ज़िंदगी जी आख़िरी राति अची वई। आख़िरी राति अची वई, हुन पंहिंजे असिस्टेंट कैप्टन जॉर्ज स्टेक खे घुरायो ऐं हुनखे ॿुधायो त मां हिन सिंधी ग्रामर ते हेतिरो कमु करे छॾियो आहे ऐं इन में तूं फर्दनि हिननि लाइननि ते कमु करे इहो ग्रामर पंहिंजे नाले सां छपराए छॾिजांइ। अॼु जॉर्ज स्टेक जो ग्रामर आहे। बार्टल फ्रेयर सवेल तव्हां जेका ॻाल्हि कई आहे सिंधी नमूनो जेका कमेटी हुई उन महिल बि सिंधी आलमनि जो हाल इहो। आख़िरकार बार्टल फ्रेयर वार्निंग ॾिनी हिन कमेटीअ खे त महीने जे अंदरि पंहिंजी रिपोर्ट सबमिट नथा करायो त जेका असां रिपोर्ट ठाही आहे जमा कराए सिंधीअ खे सरकारी ज़बान डिक्लेयर करे छॾी। हीउ जेको अॼु तव्हां हिते वेठा आहियो, जेको इंफ्रास्ट्रक्चर सॼी सिंध जूं पुलूं ॾिसो था, कोटड़ीअ वारी पुल ॾिसो था, इन खां वठी जेके रेलवे स्टेशन्स ॾिसो था, कलेक्ट्रियूं ॾिसो था, इनखे असां सभिनी खे गॾिजी ख़राज पेश करणु खपे बार्टल फ्रेयर खे, जंहिंजो 10 साला दौरु हिकिड़ो यादगार दौरु। ऐं 1843 में सिंध फतेह थी आहे। जस्ट 5 सालनि जे अंदरि अंग्रेज़नि पंहिंजे अमलदारनि खे हुकुमनामो जारी कयो आहे त सिंधी सिखो ऐं जेको सिंधी न सिखंदो हुनजो प्रमोशन न थींदो। 1848 में ऑफिसर सिंधी 5 सालनि जे अंदरि सिंधी सिखणु शुरू थिया आहिनि, सिंधी ॿोलीअ ते कमेटियूं ठही वियूं ऐं 1853 में सिंधी ॿोली तव्हांजी 300 सालनि खां पोइ, बल्कि 1500 सालनि में पहिरियों दफ़ो हिकिड़ो स्टैंडर्ड स्क्रिप्ट अंग्रेज़नि ॾिनो त हीअ आहे तव्हांजी सिंधी ॿोली। हिन में मां घणियूं शयूं तव्हांखे, पर गर्मी आहे सो मां मुख़्तसिर थो कयां। 1848 ताईं हुननि सभिनी कमिश्नर लेटर कढियो त बाबा जिन अंग्रेज़ी सिखी आहे उहो असांखे ॿुधाइनि त उनखे इंक्रीमेंट ॾियो ऐं जेको नथो सिखे उनखे असां पनिशमेंट कंदासीं। पोइ 1848 में स्टेक पहिरियों दफ़ो जेको सिंधी ॿोलीअ जो पेश कयो मसवदो अल्फ़ाबेट जो, आयोटा जो, उन 14 जेके आहिनि से सिंधी में स्क्रिप्ट जारी आहे, 14, ऐं हे आलिम पाण में कंहिं नतीजे ते बि न पिए पहुता। को ख़ुदाबादी ते हो, को जेको आहे सो गुरमुखी ते हो, को वाणकीअ ते हो, को स्टेक जो हो त हिनखे तव्हां देवनागरी में खणी वञो। पोइ बर्टन हो हू होल्ड हिज फुट डाउन and supported Arabic script and it was and हिननि सम्झो त इहो तय कराइण में बर्टन जो तमामु वॾो हो, जंहिं डायरेक्ट डिप्टी सेक्रेटरी
जेको आहे सो ऑफ इंडिया खे ख़त लिखी ऐं हिनखे कन्विंस कयो ऐं दलीलनि सां कन्विंस कयो त अरबी छो सिंधी ॿोलीअ जे वेझो आहे. अच्छा, बहरहाल 1853 में फ्रेयर 3 मार्च ते इहा ॻाल्हि ऑफिशियली डिक्लेयर कई. पर हाणे हुनजो आलमनि ऐं अदीबनि लाइ रवैयो कहिड़ो सम्झो था. उन महिल सिंध जो असिस्टेंट कमिश्नर हो बैरो एलिस ऐं सिंध जे डिप्टी कलेक्टर जे ऑफिस में कुर्सीअ जी ग्रांट जे लाइ सिंध जा सभु सरदार परेशान हूंदा त असांखे हिकिड़ो को ॾियो, इजाज़तनामो ॾियो त असां जॾहिं डिप्टी कलेक्टर जे ऑफिस में वञूं, कंहिं असिस्टेंट कलेक्टर जे ऑफिस में वञूं, तॾहिं असांखे इज़त सां कुर्सीअ ते विहारियो. उन ट्रम्प जेका रिसर्च कई सिंधी ॿोलीअ ते, उहो डिघो ख़त आहे हिन किताब में. उन ख़त में जीअं असां लिखंदा आहियूं न तव्हांजो थोराइतो, हुन आख़िर में सॼो ख़त लिखी आख़िर में ट्रम्प खे छा लिखियो आहे? आई हैव ऑनर सर टू बी यूअर मोस्ट ओबीडियंट सर्वेंट एलिस बैरो. हिकिड़े आलिम खे जंहिंजी सरकारी का बि पोज़ीशन कोन्हे, उनखे सिंध जो हुकुमरान चए थो त इहा मुंहिंजे लाइ ख़ुशबख़्ती आहे, इहा मुंहिंजे लाइ इज़त जो सबबु आहे त मां तव्हांखे पंहिंजो तमामु फ़रमान बरदार नौकर सम्झां. हाणे इहो रवैयो ॾिसो ऐं अॼोकनि हुकुमराननि जो रवैयो ॾिसो. बहरहाल इहो हिकिड़ो वॾो दास्तान आहे. मां सम्झां थो अंग्रेज़नि खे वॾो क्रेडिट मिलणु खपे. इन जे लाइ हिकिड़ो धार सेमिनार थिए त सभु दोस्त उन्हनि ते वेहूं ऐं उन्हनि जो कहिड़े कहिड़े ॿोलीअ जे पहलू ते, कहिड़े कहिड़े जेको आहे सो ग्रामर जे पहलू ते हुननि कमु न कयो आहे. ऐं मां इहो बि थो चवां त अंग्रेज़नि खां पोइ बुनियादी कमु सिंधी ॿोलीअ ते छो कयो? सॼी रिपीटेशन आहे, सॼी जेको आहे सो नज़रनि खे हेॾां जो होॾे करे रखियो वियो आहे. जिन जिन माण्हुनि कमु कयो आहे उन्हनि रुॻो पंहिंजी राय ॾिनी आहे. बुनियादी स्ट्रक्चरल जेको कमु थींदो आहे उन ते अंग्रेज़नि खां पोइ न तव्हांजे ग्रामर ते को वॾो कमु थियो आहे, न को तव्हांजे अल्फ़ाबेट ते को कमु थियो आहे. ऐं इन खे शजरे ममनुआ करार ॾेई ॾियो त इन खे असां डिस्कशन जे असां हिकिड़नि फ़रोई क़िस्म जे ॻाल्हियुनि में. हिकिड़ो असांजो चेयरमैन आहे साबिक़ हितां जो, उहो अलाए 8 साल रहियो आहे, अलाए 7 साल रहियो आहे, अलाए केतिरा साल बोर्ड जो मेंबर रहियो आहे. जॾहिं असांजो जेकी चेयरमैन असांजो बोर्ड आयो आहे त हुनखे का सलाह कान्हे सिंधी ॿोलीअ जे लाइ. हुनखे हिकिड़ी रोज़ मैसेज आहिनि, रोज़ फ़ोन कॉलूं त फलाणो माण्हू या फलाणी मुलाज़िम आहे, उनखे त 17 ग्रेड ॾिजो. हे जेको इदारनि सां जेका तव्हां असां हुकूमत खे था चओ, हुकूमत हिन इदारे खे 7 करोड़ थी ॾे, हुकूमत अदबी बोर्ड खे 5 करोड़ थी ॾे, हुकूमत सिंधियालॉजी खे 8-9 करोड़ थी ॾे. मां उन ॾींहुं वेही कैलकुलेट कयो आहे त तव्हांजी एंटीक्विटीज़ खां वठी कल्चर डिपार्टमेंट खां वठी 6 खां 7 अरब रुपया सिंधी ॿोलीअ जे कल्चर अदब ऐं सकाफ़त ते हुकूमत ॾे पई. 7 अरबनि में तव्हां छा पिया ॾियो पंहिंजे क़ौम खे? इन ते कॾहिं कंहिं भई असांजे आलम ऐं चेयरमैन इन्हनि वरी वेही ॻाल्हि कई आहे? हे इदारा कीअं हलंदा जिन इदारनि में तव्हां 7 करोड़नि मां 5 करोड़ जो पघारूं ऐं 6 करोड़ जो इंतिज़ामी कमनि ते 1 करोड़ तव्हांजे ॿोलीअ जे डेवलपमेंट ते. साईं रही आयो आहे, अदबी बोर्ड जो सेक्रेटरी मां रही आयो आहे, 5 करोड़नि 5 करोड़ पघार में था हलिया. भाई चीफ मिनिस्टर खे ख़ुदा अख़्तियार न ॾिना आहिनि, मिनिस्टरनि खे ख़ुदा अख़्तियार न ॾिना आहिनि त 200 मुलाज़िम कढी कंहिं ॿिए रेगुलर खाते में भर्ती करे छॾनि, इनकम टैक्स में इन्हनि खे मोकिलीनि त वञी माल कमाइनि, इन्हनि खे कस्टम्स में मोकिलीनि त वञी माल कमाइनि. असां बेरोज़गारी करण जी जे ख़िलाफ़ु आहियूं. मां जॾहिं अदबी बोर्ड में वियुसि, मां 36 माण्हू सरेंडर करे ऐं एजुकेशन डिपार्टमेंट में मोकिले छॾिया. अॼु उहे माण्हू मूंखे पहिरें पई मिलंदा आहिनि शहर में त साईं तव्हां असांजी ज़िंदगी ठाहे छॾी. ही हिकिड़ो इनफ़रादी इज्तमाही सरकारी क़ौमी असांजी ड्यूटी आहे त असां पंहिंजो क़िबलो दुरुस्त कयूं. असांखे का ख़ुदरंदी न हुजणु खपे सिंधी ॿोलीअ में ॻाल्हाईंदे पंहिंजे घर में. मुंहिंजा ॿार सभु ग्रामर स्कूलनि में पढ़िया आहिनि, पर तव्हां हुननि सां सिंधी ॻाल्हाइण लाड़काणे वारी सिंधी न ॻाल्हाइनि त मां ॾंढ ॾींदुसि. दिस इज़ माई पर्सनल इंट्रस्ट. I was educated in Khair Shah Bukhari Primary School, and very, ordinary school. But I don't hesitate to talk in English wherever and whenever it requires. That is aptitude of your mind.
You don't need years to speak in some alien language. It takes only 6 months to communicate yourself from one language to another. कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, असां पोइ अंग्रेज़ी मीडियम स्कूलनि में पढ़ियासीं छा? We had very good teachers. They taught us very well. And now even if president comes, we can talk him eyeball to eyeball. को असांजे लाइ प्रॉब्लम कोन्हे. हीअ सॼो तरबियत जो मसइलो आहे. त मुंहिंजी तव्हांखे मुख़्तसिर गुज़ारिश इहा आहे त पहिरीं त असां पंहिंजो इनफ़रादी किरदारु तइ कयूं त असां पंहिंजे ॿोलीअ जे लाइ छा था करे सघूं. असां बोर्ड ऑफ गवर्नर्स जा मेंबर आहियूं. डॉक्टर साहब खे ख़बर आहे, तव्हां अकाउंट्स ऑफिसर खे घुरायो त कॾहिं बि हदी वेठी आहे मेंबर आहे, कॾहिं बि माली कमेटी जी 6 कलाक मीटिंग न थी आहे जो असां हिकु हिकु वेही शइ खे डिस्कस कयो आहे. जिते जाइज़ शइ आहे उते 3 सेकंड वरिता आहिनि, जिते ऑब्जेक्शनेबल शइ आहे उते अधु कलाकु वरितो आहे. त न हीअ असांखे अमानत करे ॾिनो वियो आहे, हीअ इदारो असां ते ट्रस्ट करे ॾिनो वियो आहे. जेसि ताईं असां रहंदासीं तेसि ताईं हिन इदारे में हिकु हिकु पाईअ खे सही मक़सद जे लाइ इस्तेमालु कयो. हिकिड़ो त इनफ़रादी तौर ते असां पंहिंजो रोल अदा कयूं. अफ़लातून खे चयो, अफ़लातून तनक़ीद कंदो तमामु घणी, अरिस्तू तनक़ीद कंदो अफ़लातून ते तमामु घणी. हिकिड़े ॾींहुं कंहिं चयसि तुंहिंजो उस्तादु आहे, तोखे शर्म नथो अचे उस्ताद ते तनक़ीद थो करे? अरिस्तू जवाबु ॾिनो, उस्तादु मूंखे तमामु घणो प्यारो आहे, पर यकीन कर सच इन खां बि वधीक प्यारो आहे. असांखे पंहिंजो वतन वधीक प्यारो आहे, असांखे पंहिंजी ॿोली वधीक प्यारी आहे, वधीक इदारा प्यारा आहिनि. तंहिंजे करे जिन इदारनि में असां हूंदासीं, मां चवंदो आहियां अदबी बोर्ड में वञो, दुनिया जे वॾे ऑडिटर खे वठी अचो. यू वोंट फाइंड यू सी single problem over there because we loved it. मां जॾहिं अदबी बोर्ड में वियुसि, वेठो आहे असांजो नाशाद साहब, उते चयो साईं फलाणो मखदूम साहिब जो माण्हू आहे, फलाणो टीरो माण्हू आहे, इहो त कमु न कंदो आहे. मूं चयो तव्हांजो सेक्रेटरी जॾहिं 12 कलाक कमु कंदो, तव्हां 6 कलाक कमु न कंदो? नो क्वेश्चन. ऐं इहे 6 खां पोइ उन्हनि 8 कलाक कमु कयो, उन्हनि खां असां कमु वरितो, उहो कमु यादगार हो. ऐं जेकॾहिं हुते 100 रुपए जो बि प्रॉब्लम हुजे त मां 12 सालनि खां पोइ आई एम रिस्पॉन्सिबल फॉर एनीथिंग. हिकिड़ो असांजो इनफ़रादी किरदारु आहे, जेसि ताईं उहो अदा न कंदासीं तेसि ताईं क़ौम न सुधरंदी. हिक ॿिए ते शिफ्ट कयूं त हो छो नथो करे, हो छो नथो करे, ईअं कोन थींदो. ॿियो असांजो इदाराती किरदारु आहे. मां साईं गफ़ूर मेमून ऐं मां बि कॉम्पिटिटर हुआसीं हिन पोस्ट जे लाइ. सम हाउ कंहिं रीज़न जे करे मां अप्लाई न थियुमि, पर मूं ॾिठो त गफ़ूर मेमून जी नियत ठीकु आहे. हीउ सिंपल तबियत जो माण्हू आहे, दोस्तनि ते ट्रस्ट कंदड़ माण्हू आहे. मां चयो साईं असांजे तरफ़ खां तव्हांखे ब्लैंक चेक आहे, तव्हां असांखे जीअं चवंदव तीअं कंदासीं. असांजे टहीअ जा माण्हू आहियो, असांजे सोच जा माण्हू आहियो, असांजे साॻी वेवलेंथ आहे. वी आर आफ्टर यू. असांजो को बि प्रॉब्लम कोन्हे हिक ॿिए सां. इदारातीअ सां किरदारु कयूं. ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जेसि ताईं सरकार ते अदा, सिंध जो चीफ मिनिस्टर केरु आहे, ज़रदारी केरु आहे, घणा माण्हू अदीब उथी 500 माण्हू विया आहिनि उन्हनि ॾे, उन्हनि जे चीफ मिनिस्टर जे साम्हूं वञी एहतजाज कयो अथऊं त असांजी ॿोलीअ खे ड्यू स्टेटस ॾियो, जेको तव्हां 30-40 साल अॻु प्रामिस कयो. जॾहिं अदीब मिलनि था, अलाए किथां दरख़्वास्तूं थियूं निकिरनि, हितां फलाणे जी, चाचे जी, मामे जी, नाने जी. घणनि अदीबनि वञी चीफ मिनिस्टर जे आॾो इहो ॻाल्हि कई आहे त न, असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे ऐं इहो मुतालबो जस्टिफाइड आहे. कहिड़ो असांजो इदाराती किरदारु आहे, कहिड़ो असांजो. सरकार अंग्रेज़नि जी ही, क़िबलो दुरुस्त हो, तव्हांखे कुझु मिलियो. सरकार पंहिंजनि जी आहे, क़िबलो दुरुस्त कोन्हे, तव्हांखे कुझु बि न मिलंदो. जेसि ताईं सरकार ते दॿाउ न विझंदव तेसि ताईं तव्हांजो कुझु बि मसइलो हल न थींदो. छाकाणि जो पावर तइ कंदो आहे कंहिं क़ौम जी ॿोलीअ जो मुस्तक़बिल ऐं क़ौम जो मुस्तक़बिल. पावर कॉरिडोर्स में जेसि ताईं तव्हांजा माण्हू दॿाउ नथा विझनि तेसि ताईं कुझु बि कोन थींदो. ऐं आख़िर में मां इहा ॻाल्हि कंदुसि त हाणे सिंधी ॿोलीअ खे छा करणु खपे. हिन मौज़ूअ जे कंटिन्यूटी में मां चवां थो सिंधी ॿोलीअ खे 3 शयूं करणु खपनि. सिंधी माण्हुनि खे, सिंधी ॿोली अख़्तियारीअ खे, सिंधी ॿोलीअ जे बाअख़्तियार इदारे खे. माना असां ॾिसो त असांजी, तव्हां उर्दू स्पीकिंग वटि वञो, हुननि मुक़्तदिरा पंहिंजे इदारे जो नालो रखी छॾियो, अंजुमन तरक़ी उर्दू नालो रखी छॾियो. असांजी सॼी क़ौम वेही पंहिंजे इदारे जो, ॿोलीअ जे इदारे जो ठीक सां नालो न रखी सघिया. सिंधी ॿोलीअ जो बाअख़्तियार इदारो. जंहिं बि इदारे में हरफ़ जर ऐं हरफ़ जुमिलो ईंदो उहो स्टैंडर्ड, जंहिं बि नाले में ईंदो उहो स्टैंडर्ड न हूंदो नालो.
सिंधी इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी। भाई तव्हां छो नथा सिंधी पंहिंजो नालो क़ाइमु कयो? असां वटि उठ जे घोड़े जे सुंभ जे लाइ चरागाई ज़ुबान ताईं असां महदूद आहियूं। घोड़े जे सुंभ जे लाइ असां वटि 40 लफ़्ज़ आहिनि। असां वटि हिन बोतल जे लाइ या गिलास जे लाइ या ॿियनि शयुनि जे लाइ छो नथा? कहिड़ो हिकिड़ो हिते आहे हिन असांजे इदारे में हिकिड़ो अहिड़ो यूनिट आहे जेको नयूं इन्वेंशन्स थियनि थियूं, नयूं जेके तरक़ियूं थियनि थियूं उन ते पंहिंजा नवां नाला क़ाइमु करे। मां हिकिड़े ॾींहुं तर्जुमो पियो कयां, मां पंहिंजे भाउ खां पुछो, पुफीअ खां, मां पंहिंजे खां पुछो त डिस्टर्ब, हाणे डिस्टर्ब अची वियो आहे न, डिस्टर्ब जो माण्हू अचे वेठो जेको विच में डिस्टर्ब करे अचे त हिनखे छा चइबो? मूंखे प्रॉपर लफ़्ज़ न पियो अचे। मुंहिंजी पुफीअ हिकदमि चयो डिस्टर्ब इहो जेको इनखे चइबो ट्रंबको। लफ़्ज़ पिया आहिनि बाबा, लफ़्ज़ मतरूक लफ़्ज़ बि ईअं सम्झो त हिकिड़ा मोल लफ़्ज़ आहिनि, उन्हनि में ॿीहर साह विझणो आहे। हिननि इदारनि में अहिड़ियूं शयूं कनि पहिरियूं जेके तव्हांजे लैंग्वेज खे नंबर 1 प्रिज़र्व कनि। तव्हांजी ॿोली तव्हांजे हथनि मां तव्हांजा लहजा ख़तमु थींदा था वञनि। पहिरियों कमु आहे हिन सॼे ख़ज़ाने खे प्रिज़र्व कयो, पोइ हिनखे प्रोमोट कयो स्कूलनि जे थ्रू, डिजिटल सिस्टम जे थ्रू। हाणे हिकिड़ो मकालो आहे असांजे आलमनि जो, उहो मौज़ू मटिजी अध सदीअ खां मग़ज़ चटे असांजो नाड़ पियो अथव, उहो साॻियो ई मकालो आहे, मौज़ू पियो थो थिए, हर कॉन्फ्रेंस में पैसा पिया था मिलनि। भाई ही डिजिटल टेक्नोलॉजी थी अचे, ही जेको आहे सो अॻियां जेको आहे अचे पियो, सॉफ्ट बॉर्डर्स पिया अचनि, अॻियां जेको आहे सो हिकिड़ी करेंसी पेपर एनवायरमेंट पई अचे, पेपर करेंसी ख़तमु पई थिए। ही वॾा चैलेंजिस हिननि में तव्हां ॿारनि जे लाइ छा प्लान कयो आहे? उन्हनि खे तव्हां डिजिटल टेक्नोलॉजी जे ज़रिए छा था रुगो उहो रूहानी राज़, जीअं शाह लतीफ़ जे शाइरी जा रूहानी राज़, तीअं सिंधी ॿोलीअ जे रूहानी राज़नि ते पई थी रिसर्च ते। रिसर्च, सर्च अगेन what you have already at your hand, search it again with new parameters, with new dimensions and discoveries. रिसर्च जो मतिलबु इहो कोन्हे त तव्हां हवाला खणी ऐं हितां हुतां ऐं अॻियां चांड्रो की रात में बाग़ जो सैर टाइप हिकिड़ो मज़मून लिखी पेश कयो त तव्हां रिसर्च कयो। रिसर्च इहा आहे दैट गिव्स यू एंटायरली न्यू डायमेंशन एंड न्यू नोशंस टुवर्ड्स वर्ल्ड। घणा 500 सिंधु यूनिवर्सिटी में उस्ताद PhD कयूं वेठा आहिनि, उन्हनि मां 5 माण्हू ॾिसो था मीडिया ते अचे ऐं ॻाल्हाईंदा हुजनि, को हिकिड़ो माण्हू 3 माण्हू आहिनि जेके डान में लिखंदा हुजनि। सभई PhD आहिनि, सभु 22 ग्रेड में आहिनि, सभु 21 ग्रेड में। अंग्रेज़ी में हिकिड़ी चवणी आहे त नो वन कैन मेक यू इंफीरियर विदाउट योर ओन कंसेंट। को बि माण्हू तव्हांजे रज़ामंदीअ खां सवाइ तव्हांजी बेइज़ती नथो करे सघे। असां सिंधी माण्हू राज़ी आहियूं जेका हिन महिल असांजी तोहीन थी रही आहे। एज़ अ नेशन, as a group, as an institution, as an individual, we are not ready to participate in the national development. पहिरीं त असां प्रिज़र्व कयूं जेको असांजो ख़ज़ानो ख़तमु थींदो पियो वञे। आहे को माण्हू जेको अली मोहम्मद राशिदी जी ॿोली ॻाल्हाए, उनजो डिक्शन आहे बाक़ी रहियो, हुसामुद्दीन राशिदी जो आहे, अलाए केतिरियूं लोहारनि जी ॿोली, हजामनि जी ॿोली सभु ख़तमु पयूं थियूं अथनि। इनखे नए दौर में प्रिज़र्व कयूं, पोइ इनखे प्रोमोट कयूं स्कूलनि जे थ्रू, ऐं आख़िर में जेको आहे सो इनखे प्रोग्रेस कयूं। असां ॿुधायूं त असांजी लैंग्वेज कीअं ओवर द पीरियड ऑफ टाइम 300 सालनि में किथे पहुती आहे। मूंखे यकीन 52 हरफ़ आहिनि असांजे लैंग्वेज में। अंग्रेज़ी में 26 आहिनि, अरबीअ में 28 आहिनि, कंहिं में 29 आहिनि, कंहिं जेतिरा तव्हांजा हरफ़ घटिबा तेतिरी तव्हांजी ॿोलीअ जी एफिशिएंसी वधंदी। 100 साल में इन मामले ते गाफ गॾह बि आहे, हे हरणी बि आहे, वरी घे घोड़ो बि आहे, जीम जत बि आहे, हे हरणी बि आहे, वरी हे झिरकी बि आहे। उर्दूअ जो जेको स्क्रिप्ट आहे घणा दफ़ा रिव्यू थियो आहे। वञो रिसर्च केतिरी पई थिए अरबी में, फारसी में, ईरानी रुगो तव्हां वञी यूट्यूब ते ॾिसो त ईरानी ते छा पियो थिए। अंग्रेज़ी में रोज़ानो घणा पोइ लफ़्ज़ पिया अचनि। वी विल हैव टू गो विद दी फ्लो द वर्ल्ड इज़ गोइंग टुवर्ड्स। असांखे उन तरीक़े सां कमु करिणो पवंदो। ऐं मूंखे त गर्मी न हुजे त अञा तमामु घणा जज़्बात आहे मूं वटि, पर ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं अहिड़े क़िस्म जा सेमिनार ऐं तक़रीबूं थींदियूं त इंशाअल्लाह असां वधीक ॻाल्हाईंदासीं। सिंधी ॿोलीअ खे ख़तरो कोन्हे,
पर चइनि हदनि तां जेकॾहिं उनखे सपोर्ट थिए थी फ़र्द जी, इदारनि जी, सरकार जी ऐं क़ौम जी। जेकॾहिं असां इहो फ़ैसिलो करे वठूं त मां सम्झां थो त मां बार बार वरजाईंदो आहियां, छो जो मूंखे उस्ताद बुखारीअ जो इहो शेर तमामु घणो वणंदो आहे ऐं इहो सम्झो त इहो सिंधी क़ौम जो स्लोगन आहे हिन दौर जो त मूंखां तारीख़ पुछे थी किथे बीठो आहे, ज़िंदगी मौत बिवाटो ते बीठो आहे, वाह भुणकियो इहो मोड़ भयानक आहे हटी वञो, छो हटां मां किरोड़नि सां कठे